जी दोस्तों, हाँ असां अॼु जेका टेस्ट सॉल्व करे रहिया आहियूं उहा आहे असांजी 16 सितंबर वारी IB वारी। त हाणे मैथमेटिक्स जा कुझु जेके सवाल हुया उहे असां पार्ट नंबर 1 में अव्हांखे करे ॾेखारियासीं। हाणे जेको पार्ट नंबर 2 आहे, जेके असांखे विज़िबल सवाल आहिनि उहे असां अव्हांखे आस्ते आस्ते सॉल्व करे मोकिलियूं पिया। ठीकु आहे दोस्तों। त हाणे असांजो 70 नंबर सवाल आहे, चए थो द आइडेंटिटी सेक स्क्वायर थीटा माइनस टेन स्क्वायर थीटा इज़ इक्वल टू। हाणे इहा जेका आइडेंटिटी आहे उहा छाजे बराबरि थींदी? ठीकु आहे दोस्तों। त हाणे हे जेको असांजो सवाल आहे, हाणे हे जेको सवाल असांजो सेक स्क्वायर थीटा माइनस टेन स्क्वायर थीटा, इहो जेको सवाल आयो असांजो 15 तारीख़ वारी जेका टेस्ट आहे उन में बि आयो आहे। त हाणे इन मां मक़सदु इहो थिए थो त जेके असांजा क्वेश्चन्स आहिनि उहे रिपीट माना थियनि था मुख़्तलिफ़ टेस्टनि जे अंदरि। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हे छा असांजो छा आहे त जेको असांजो एक्चुअल फार्मूला उहो हे हूंदो आहे असांजो, त 1 प्लस टेन स्क्वायर थीटा इज़ इक्वल टू छा हूंदो आहे असांजो सेक स्क्वायर थीटा। ठीकु आहे दोस्तों। हाणे असांजो जेको असुलु फार्मूला आहे असांजो दोस्तों हे हूंदो आहे, छा हूंदो आहे 1 प्लस टेन स्क्वायर थीटा इज़ इक्वल टू सेक स्क्वायर थीटा। ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेकॾहिं हिन में छा कयूं असां सेक स्क्वायर थीटा। ठीकु आहे दोस्तों। त हाणे सेक स्क्वायर थीटा, हाणे जेको टेन स्क्वायर थीटा असां हेॾे खणी अचूं, इक्वेशन खां हेॾे टिपायूं, छा थींदो असांजो माइनस टेन स्क्वायर थीटा इज़ इक्वल टू 1। ठीकु आहे दोस्तों। त हाणे 1 प्लस टेन स्क्वायर थीटा, त असांजे सेक स्क्वायर थीटा माइनस टेन स्क्वायर थीटा छाजे बराबरि थींदो दोस्तों 1 जे बराबरि थींदो। ठीकु आहे दोस्तों। हाणे हे असांजो असुलु जेको फार्मूला आहे 1 प्लस टेन स्क्वायर थीटा इज़ इक्वल सेक स्क्वायर थीटा। ठीकु आहे दोस्तों। हाणे हे जेको असांजो टेन स्क्वायर थीटा आहे मां बराबरि जे हिन पासे खणींदा, छा थींदो असांजो माइनस जो थींदो। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिन पासे जेको असांजो सिर्फ़ु बचंदो, छा बचंदो असांजो 1 बचंदो। त छा थींदो सेक स्क्वायर थीटा माइनस टेन स्क्वायर थीटा बराबरि छा थींदो असांजे 1 जे बराबरि थींदो। ठीकु आहे दोस्तों। ऐं ॿियो आहे असांजो 5 डिवाइडेड बाय माइनस 3, त 5 डिवाइडेड बाय माइनस 3, त हाणे इहो छाजे बराबरि थींदो। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिते ॾिसो दोस्तों, जेको आहे 15 जे आॾो का बि निशानी न आहे, त इन जो मक़सदु इहो आहे त 15 जे आॾो कहिड़ी निशानी असांजी प्लस जी निशानी आहे, त प्लस 15 अपान माइनस 3। त हाणे हिते प्लस रुपया माइनस इज़ इक्वल छा थींदो माइनस 1 टिकी 3 5 टिकी 15। ठीकु आहे दोस्तों। असांजो जेको जवाबु आहे माइनस 5 आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हेठि जेको चए थो विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज़ फॉल्स। हाणे हे जेके असांजा 4 ऑप्शन्स गिवन आहिनि, त इन्हनि चइनि ऑप्शन्स मां असांजो ग़लति कहिड़ो आहे असांजो। ठीकु आहे दोस्तों। त हाणे ॾिसो माइनस 7 प्लस रुपया माइनस इज़ इक्वल टू माइनस 6। त हाणे माइनस जा 7 ऐं माइनस जा 6 घणा थींदा असांजा माइनस जा 13। त मतिलबु हे जेको असांजो स्टेटमेंट आहे उहो असांजो सही आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे चए थो माइनस 5 प्लस 1, त माइनस 5 प्लस 1, त हाणे इन जो जवाबु दोस्तों छा अचणु घुरिजे, त माइनस 5 प्लस 1, त हाणे इन जो जेको जवाबु ईंदो दोस्तों माइनस 4 ईंदो। ठीकु आहे दोस्तों। मतिलबु त हे जेको असांजो ऑप्शन आहे उहो छा आहे असांजो ग़लति आहे, माना हे ऑप्शन जेको असांजो उहो छा आहे ग़लति आहे। हाणे हिन ते अचूं त 2 प्लस रुपया माइनस इज़ इक्वल टू छा थींदो असांजो दोस्तों माइनस 1 इज़ इक्वल टू, हाणे ॿिनि मां हिकु वञे दोस्तों हिकु थींदो असांजो। ठीकु आहे। मतिलबु हे बि असांजो सही आहे। ठीकु आहे। त 4 माइनस 5 इज़ इक्वल टू माइनस 1, हे बि सही आहे। त हाणे असांजो जेको फॉल्स ऑप्शन उहो छा आहे असांजो बी वारो जेको असांजो ऑप्शन उहो छा आहे असांजो फॉल्स ऑप्शन आहे। जी दोस्तों, हाणे हे जेको असांजो 66 नंबर सवाल आहे, त उन में असांजो जेको आहे सो 2 जेको आहे सो लीनियर इक्वेशन्स गिवन आहिनि। हाणे उन में छा जी दोस्तों, त हाणे असांखे जेके मतिलबु लीनियर इक्वेशन्स मिलियल आहिनि, असांखे 2 लीनियर इक्वेशन्स जंहिंखे तव्हां साइमल्टेनियस इक्वेशन्स चई सघो था। त हिन में चए थो जेको आहे सो एक्स जो वैल्यू छा थींदो ऐं जेको आहे सो वाई जो वैल्यू असांखे फाइंड करे ॾेखारियो। ठीकु आहे दोस्तों। त हाणे एक्स प्लस वाई इज़ इक्वल टू 5 ऐं एक्स माइनस वाई इज़ इक्वल टू छा थींदो असांजो 3। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिते प्लस जो वाई आहे, हिते माइनस जो वाई आहे, त हे छा थी असांजा 2 कटिजी विया। हिते ॾिसो प्लस जो एक्स आहे दोस्तों, हिते प्लस एक्स आहे, छा थी असांजा 2x इज़ इक्वल टू 8, 2x इज़ इक्वल टू असांजो छा थींदो 8 थींदो। त दोस्तों हाणे हिते असांखे छा ॻोल्हणी आहे एक्स ॻोल्हणी आहे। त हिते ॾिसो एक्स छा 2 जेको आहे ज़र्ब में आहे ऐं बराबरि जो हिन पासे ईंदो छा में थींदो 1 में थींदो। त एक्स इज़ इक्वल टू 8 अपान
2 त जेको असां x बराबर थे दोस्तों वो थियो असांजो चेंज। ठीक है दोस्तों, माना x जेको बराबर थियो असांजो चेंज बराबर थियो। हाणे x खां पोइ असांखे छा ॻोल्हणो आहे, y जो वैल्यू ॻोल्हणो आहे। त हाणे जेको x वारो असांखे वैल्यू गिवन आहे, त हाणे जेका असांजी इक्वेशन नंबर 1 आहे या इक्वेशन नंबर 2 आहे, हाणे x जी वैल्यू ॿिनी इक्वेशन्स मां कंहिं में बि असां पुट कंदासीं असांखे आंसर मिलंदो। त x प्लस y इज़ इक्वल टू 5। ठीक आहे दोस्तों, हाणे x जी जगह ते मां छा रखां, x जी जगह ते जेको 4 आहे उहो रखां 4 प्लस y इज़ इक्वल टू 5। ठीक है दोस्तों, हाणे मूंखे y ॻोल्हणी आहे, त हे जेके प्लस जा आहिनि 4 प्लस या 4 आहिनि बराबर जो हिन पासे खणी ईंदुमि। त y इज़ इक्वल टू 5 माइनस 4, त y इज़ इक्वल छा थियो असांजो दोस्तों 1 थियो। त हाणे असांजो जेको सॉल्यूशन सेट आहे उहो आहे 4,1, माना ऑप्शन जेको असांजो 4,1 वारो आहे उहो छा असांजो सही ऑप्शन आहे दोस्तों।